बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ना लेके जाओ मेरे दोस्त का जनाजा है, अभी तो मिट्टी नम है और जख्म ताज़ा है। असां मौजूद आहियूं शहीद इरफान लगारी जे तुर्बत मथां। तव्हां ॾिसी सघो था त संदसि क़बर जी मिटी अञा ख़ुश्क नाहे थी। अॼु सुबुह संदसि अबाणे ॻोठ में तदफ़ीन थी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां हिते तॾे ते पहुची ताज़ियतुनि जो माण्हुनि तरफ़ां ताज़ियतुनि जो सिलसिलो जारी आहे। अजय लगारी सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिनखे तव्हां हिन नौजवान खे अक्सर सोशल मीडिया ते, फेसबुक ते, टिकटॉक ते, यूट्यूब ते तव्हां ॾिठो हूंदो। सिंधी जी सकाफ़त ओञाण हीअ लुंगी हर वक़्तु पातल हूंदी आहे। ऐं जॾहिं मोरे में कैनाल्स ख़िलाफ़ पुरअमुन बाईपास ते धरना लॻा त इहा लुंगी वरी ही मथे खे ॿधी छॾींदो हो। तमामु बाशऊर, वॾो ज़हीन ऐं नौजवान आहे ऐं भिटाई जा हिनखे बेत तमामु घणा यादि आहिनि। त पहिरीं अजय खां हिकिड़ो भिटाई जेको बेत ॿुधंदासीं। अजय को बेत असांखे ॿुधायो। लतीफ़ साईं चयो, सूर्य मरी सोभ खे त दिल जा वहम विसार। सूर्य मरी सोभ खे त दिल जा वहम विसार। हण भाला विड़ भाकुरी आॾी ढाल मढार। मथां तेग तरार मार त मतारो थी। वाह। अच्छा अजय, मूंखे इहो ॿुधाइजो त तव्हांजे ॻोठ खे ॿिनि गबरुनि जा जनाज़ा मोकिलिया विया आहिनि, शहादतूं थियूं आहिनि। हाणे कैनाल्स ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ ख़ासि तौर ते तव्हां नौजवाननि जो जेको जोश ऐं जज़्बो अज़मो उहो कमज़ोर पइजी वियो आहे या अॻु खां अॻिरो आहे? साईं, शहादत ते कॾहिं केरु कमज़ोर पवंदो आहे छा? या जेके करबला में शहीद थिया उन खां पोइ उन्हनि जो जज़्बो घटियो छा? उन्हनि जा जेके वारिस हुआ उहे अॼु ताईं हुसैनी दौर हलंदो पियो अचे ऐं यज़ीदी दौर, यज़ीद अॼु जे दौर में बि ज़िंदा आहे। हुसैनी माण्हू बि ज़िंदा आहिनि। बबरलो में असां एहतजाज कया, वकीलनि जे एहतजाज में असां शामिल थियासीं। मोरो बाईपास ते 11 ॾींहं शहीद इरफान लिगारी जो जी अॻुवाणी में जो रोड बाईपास बंदि हो वकीलनि जे हक़ में। उते हिकु शीशो बि न भॻो ऐं माना पुरअमुन धरणो 11 ॾींहं हलियो। ऐं हिन दफ़े 20 तारीख़ जेको धरणो हिननि हयो उन ते पुलिस सिधियूं गोलियूं हलायूं। शहीद इरफान लिगारी जे मुंहं में गोलियूं लॻियूं। उन ते ई शहीद इरफान लिगारी ऐं शहीद ज़ाहिद लिगारी जंहिंखे लंजार जे प्राइवेट माण्हुनि उनखे गोलियूं हयूं ऐं उहे असांखे 2 शहीद जा लाश मोकिलिया विया आहिनि। ऐं शहीद इरफान जो लाश इस्पताल मां अगवा कयो वियो, इस्पताल मां खंभियो वियो। अच्छा, इहो मामिलो सभिनी जे साम्हूं असांजी सिंध वासियुनि खे ख़बर आहे त कंहिं छा छा कयो। मूंखे इहो ॿुधाइजो त तव्हांजी उमिरि घणी आहे? मुंहिंजी उमिरि 17 साल आहे। अञा कार्ड कोन्हे ठहियो, पर तव्हां इहा त ख़बर हूंदी त हिते जा ॻोठाणा वोट वग़ैरह ॾींदा आहिनि? जी हाँ, वोट हिते पीपी जा वोट आहिनि। पीपी जा, पीपुल्स पार्टी जा? जी हाँ, पीपुल्स पार्टी जा। ही तव्हां ॻोठाणा पीपुल्स पार्टी वोट ॾींदा आहिनि? जी हाँ, ॿ पोलिंगियूं हिते आहिनि। हा, उन में जेको बि सॼो ॻोठ आहे उते हर उताक ते हुन वर्क कई आहे। इरफान लगारी या ज़ाहिद लगारी वोट ॾींदा हुआ कोन ॾींदा? माण्हू ॾींदो आहे जंहिंजो कार्ड ठहियल हूंदो आहे पोइ ॾींदा हुआ। पोइ ॻोठाणनि जा जेके अज़ीज़ माण्हू आहिनि उहे बि पीपी जा माण्हू आहिनि। असांजे ॻोठ जा मौजूद इरफान लगारी जे बारे में का ख़बर आहे? कंहिंखे ॾिनो हूंदो वोट? ऐं उन बि पीपी खे ॾिनो हूंदो, छो जो सॼो ॻोठाणो उन जे हक़ में हो त हाणे हू बि, पर उन्हनि उन ते वरी सिधियूं गोलियूं हलायूं। पर सरकार जेका पीपुल्स पार्टी जी आहे उन जा वज़ीर चवंदा त हिननि जो तालुक जेको आहे सो पाबंदी मड़ियल तंज़ीम सां। जी हा, हू चवनि था दहशतगर्द आहिनि ऐं एजेंट आहिनि ॿियनि गैर मुल्की एजेंट आहिनि। जेकॾहिं उहे एजेंट आहिनि त कोई वोटनि लाइ असां वटि उताक ते आया या असां हिननि खे चढ़ायो। इहो जेकॾहिं बिजाणी लगारी जा हिननि खे वोट न मिलंदा त मुंहिंजे ख़्याल में ज़िले जूं सीटूं न खटे सघंदा। वॾी महिरबानी अजय। कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़